सात संगत जी भगवत गीता जे 8 अध्याय में तहां श्रवण करे रहा हो। कल भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज चयो कि हे अर्जुन, ब्रह्मा जी जे लोक तक वरी पुनर्जन्म थींदो आ, वरी वरी अचणो वञणो लगो पियो हूंदो आ। पर हे पार्थ, मुखे प्राप्त करण खां पोइ जन्म वठण जे फेर खां मुक्ति मिली वेंदी आहे। जंहिं लोक में असां रहूं था इन जो नालो आहे मृत्यु लोक। इन खां मथे स्वरलोक, भुवरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, पोइ ईंदो आहे ब्रह्मलोक यानी ब्रह्मा जी जो लोक। सभिनि खां मथे ब्रह्म लोक खां मथे आहे भगवान जो परम धाम वैकुंठ। त भगवान चवनि था ब्रह्मा जी जे लोक तक भी कोई पहुची वञे त उनखे वरी धरतीअ ते जन्म मरण में अचणो पवंदो आहे। चओ हरे राम। छो जो कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके जीवन भर भगवान जी भक्ति न कंदा आहिनि। भगवान जी वंदना, भक्ति, सत्संग, कथा, कीर्तन, भक्ति खां दूर रहंदा आहिनि, लेकिन धार्मिक भी हूंदा आहिनि, देव पूजन कंदा आहिनि, महादेव पूजन न कंदा आहिनि, देवताउनि जी पूजा कंदा आहिनि, पर भगवत भजन, भगवत भक्ति न कंदा आहिनि। उन्हनि खे मुक्ति मिलणु संभव न आहे। चओ हरे राम। छो जो मुकुंद नालो कंहिं देवता जो कोन्हे, मुकुंद नालो आहे श्री कृष्ण भगवान जो। त मुकुंद यानी मोक्ष जो दाता, मुक्ति जो दाता श्री भगवान। देवता त भगवान जा सेवक आहिनि। उहे सभु देवता भगवान जी स्तुति कंदा आहिनि। भगवान उन्हनि जा भी मालिक आहिनि। लेकिन इन जो मतलब इहो न आहे कि असां देव पूजन न कयूं, देवताउनि खे न मञूं, ज़रूर मञूं, पूजा कयूं, लेकिन उते भी न रहूं। उन्हनि खां भी भगवान त ब्रह्मा जी जो हिकु ॾींहुं थींदो आहे। चओ हरे राम। अच्छा, इन तरह सां चवंदा आहिनि ब्रह्मा जी 100 साल उमिरि आहे। यानी हिकु हिकु युग, हिकु हिकु हजार बार, 4 युग, इनखे चतुर्युगी हजार चइबो आहे। हिकु हिकु हजार बार घुमी वेंदा त ब्रह्मा जी जो केवल हिकु ॾींहुं पर असांजी परलय संसार सभु लीन थी वेंदो, कुझु न बचंदो उन समय। हाणे सालनि जो हिसाब ॾाढो कठिन आहे उन में। चओ जय श्री कृष्ण। कंप्यूटर में भी शायदि डिजिट अचनि, अलाए न अचनि। हाणे तत्व सां सम्झी वठूं कि एतिरो ई समय वरी ब्रह्मा जी जी राति हूंदी आहे। सभु प्राणी ब्रह्मा जी जे शरीर में सूक्ष्म रूप सां असां लीन रहंदा आहियूं। सभु
जीव जंतु पशु पक्षी प्राणी मनुष्य सब। वरी ओतिरो ई समय जॾहिं 1000 चतुर्युगी रात गुजरंदी आहे त ब्रह्मा जी जो ॾींहुं थींदो आहे, वरी पोइ असां सभु उन मां प्रकट थींदा आहियूं। चओ हरे राम। यानी ब्रह्मा जी महाराज इन समय जे प्रकार सां ॾींहं राति गुजारे रहनि, लेकिन भगवान जो नालो आहे कालातीत, जंहिंखे गुरु नानक देव महाराजनि चयो आहे अकाल मूर्त। संस्कृत में शिवजी चवनि था कृष्ण कालातीत आहिनि, काल खां अतीत आहिनि। गुरु नानक देव महाराजनि चवनि था अकाल मूर्त, काल खां न्यारा आहिनि, अकाल मूर्त, समय खां परे भगवान जी मूर्त आहे। समय खे भगवान बणायो आहे, भगवान जे मथां समय लागू नथो थिए, इन करे भगवान अकाल मूर्त आहिनि। हरे राम। त असां सभु रात भर हिकु 1000 चतुर्युगी सभु जीव ब्रह्मा जी जे सूक्ष्म शरीर में लीन रहंदा आहिनि। इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। श्री कृष्ण भगवान चवनि था हे अर्जुन, अहिड़े नमूने ब्रह्मा जी जा 100 साल थियण ते पंहिंजे लोक सुधा ब्रह्मलोक सहित ब्रह्मा जी भी भगवान में लीन थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे तव्हां कल्पना कयो जॾहिं ब्रह्मा भगवान महाराजनि जो भी लोक हिकिड़ो समय, भले लंबो समय, ये 100 साल ब्रह्मा जी जा, उहे भी भगवान में लीन था थी वञनि, यानी उते भी शांति अची वेंदी आहे, यानी बिल्कुलु शून्य थी वेंदो आहे। यानी ब्रह्मा जी जे लोक तक मुक्ति न आहे, लेकिन जेको भगवान खे पाए वठे, भगवान जी भक्ति पाए वठे, तव्हां कथाऊं ॿुधियूं केॾियूं, उहे मुक्त थी वेंदा आहिनि, भगवान जे वैकुंठ पहुची वेंदा आहिनि। कथाऊं ॿुधंदा आहियो न कार्तिक में तव्हां, विशनदास महाराज केॾा ग़रीब ब्राह्मण हा, राजा चोल, कीअं सशरीर भगवान जे वैकुंठ हलिया। कीअं अहिड़े ग़रीब ब्राह्मण खे जंहिंखे भोजन खाइण लाइ न हूंदो, श्री विष्णु भगवान गरुड़ जी ते विहारे भाकुर पाए हुनखे पाण सां गॾु वठी विया, राजा चोल खे वठी विया। गौकर्ण महाराज भगवान उनखे वठी विया गरुड़ ते विहारे। अहिड़ा कई संत महात्मा थिया आहिनि हिन कलयुग में जिन भगवान जो वैकुंठ धाम पातो आहे। तंहिंजे करे भक्ति जी एॾी महिमा आहे, भगवान जे गीता जे ज्ञान जे द्वारा असां सम्झी था सघूं कि ब्रह्मलोक खां भी माण्हू ऊंचो हली वञे, स्वर्ग जी ॻाल्हि केरु करे। चओ हरे राम। भगवान चवनि था पर उन वक्त अव्यक्त खां भी तमाम परे ॿियो, यानी जेको निरालो सनातन अव्यक्त भाव आहे सो सच्चिदानंद परमात्मा। सभिनी प्राणियुनि जे नास थियण ते भी जंहिंजो नास कोन थींदो आहे, जंहिंखे अव्यक्त अक्षर चयो वियो आहे, ओम। गुरु नानक देव महाराजनि चयो एक ओमकार, उन्हीअ खे ई परम गति चवंदा आहिनि। ऐं जंहिं सनातन अव्यक्त भाव खे प्राप्त थी करे इंसान वरी न मोटंदा आहिनि, सोई मुंहिंजो परम धाम आहे। चओ हरे राम। मामू पेत्य तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। भगवान चवनि था हे अर्जुन, इन मुंहिंजे लोक खे पाए करे माण्हूअ जो वरी पुनर्जन्म न थींदो आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन किरपाल। हाणे सवाल ईअं थो अचे कि अहिड़े भगवान खे कीअं पायूं।
भगवान जो वैकुंठ कीअं पायूं, भगवान जो परम धाम कीअं पायूं, प्रभुअ जी प्राप्ति कीअं थिए, भगवान कीअं राजी थियनि, भगवान में प्रेम कीअं थिए, कीअं प्राप्ति थींदी। तपस्या करणी पवंदी, कुछ जप करणा पवंदा, तप करणा पवंदा, समाधि लगाइणी पवंदी। आखिर कीअं कीअं प्रभु प्राप्त थींदा, त उहो समाधान था कनि। श्री कृष्ण भगवान चवनि था, हे पार्थ, जंहिं परमात्मा जे अधीन सभु प्राणी आहिनि ऐं जंहिं सचिदानंद परमात्मा सां ही सॼो संसार पूर्ण आहे, सो सनातन अव्यक्त परम पुरुष, यानी भगवान चओ, परमात्मा चओ, निरंकार चओ या श्री कृष्ण भगवान चओ, सो सनातन अव्यक्त परम पुरुष निर्मल भक्ति सां ही प्राप्त थियण वारो आहे। भगवान केवल निर्मल भक्ति सां प्राप्त थींदा। निर्मल यानी मल रहित, जंहिंमें कामना इच्छाउनि जी, लोभ लालच जी वासना न हुजे। निष्काम प्रेम सां जेको भक्ति करे भगवान जे लाइ, भगवान एतिरे ते ई उन खे पंहिंजो धाम ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी प्राप्ति कराईंदा आहिनि। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद।